सजनी 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 ओ सजनी। फौजिया फौजिया आखिर तू मुझी गाल समझी छो न थी? तू पाण छो न तो घुरी मां का पैसा? तू छा थी समझी मामा का पैसा न घुरिया हूंदा? मां उन का पैसा घुरिया, उन मूंखे साफ़ इनकार करे छॾियो। त अम्मा पैसा मूंखे कीअं ॾींदी? तू हिन घर जी वॾी धी आई, तुंहिंजे मरूम वाले जी प्रॉपर्टी ते तुंहिंजो एतिरो ई हक़ आहे जेतिरो ॿियनि जो आहे यार। पर अकबर तू 7-8 लखनि जो कंदे छा आखिर? यार मां हिकिड़ो नओं कारोबार शुरू कंदुसि, आखिर केसिताईं मां तव्हांजे दर ते पियो हूंदुसि? आखिर मुंहिंजी बि का इज़त आहे, गैरत आहे। कीअं मां हिते हुजां तव्हां वटि? मां चङी तरह सुञा थी तुंहिंजी इज़त ऐं गैरत खे। बकवास बंद कर। जेकॾहिं एतिरो ई गैरतमंद आहीं न त का नौकरी कर। इन में गैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मूं त तोखे पहिरें ॾींहं खां चई छॾियो त काशान सां ॻाल्हाए, हुनखे चओ मूंखे कारोबार में सेट करे। अफ़सोस आहे मूंखे, छा सोचियो छा थी वियो? My dear sister, गणती करण सां मसला हल नाहिनि थींदा। जॾहिं कंहिं ॻाल्हि जी ख़बर न हुजई न त वधीक न ॻाल्हाइनि थी कर। मूंखे वरी कहिड़ी ॻाल्हि जी ख़बर नाहे? सभु ख़बर आहे मूंखे। मां त तव्हां ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं, तॾहिं त हिते आई आहियां। ॿुधई त पोइ मां छा कयां? मां कंहिंखां डिॼा नथी। हिन में डिॼण जी त का ॻाल्हि ई कोन्हे। हूं बि अदा अकबर त का ग़लति डिमांड त नाहे कई। तूं छा थी सम्झे? काशान अकबर खे कारोबार में गॾु कंदो? काशान खे मञाइणो पवंदो? पर अम्मा न मञींदी। मञाइणो अम्मा खे न, पर काशान खे आहे। काशान मुंहिंजी ॻाल्हि न मञींदो। जेरी सजनी जी ॻाल्हि त मञींदो न। तव्हां सजनी खे चओ त हू अदा अकबर जे लाइ काशान सां ॻाल्हाए। सोचण सां कमु न हलंदो, अमल करणो पवंदो। हू बि चवंदा न आहिनि त वक़्त ते कॾहिं खे बि अबो ठहणो ई पवंदो आहे। अस्सलाम वालेकुम मॉम। मॉम छा थियो? खैर त आहे? हा ख़ैर आहे। मॉम मूंखे ॾाढी बुख लगी है। छो अॼु मानी न खई हुई छा पंहिंजे सावरे घरां?
हम मां उते दावत खाइण न वियो हुअमि। सजनी जी अमर जी तबियत सही ना आहे। मूंखे कहिड़ी ख़बर, मूंखे त कंहिं न ॿुधायो। पर मॉम मां तव्हांखे ॿुधायो न त जेकॾहिं इहो हाल रहियो न हिनजे घर वारनि जो त कमु कीअं हलंदो? छा उन्हनि खे ख़बर न आहे त मां हिनजी ससु आहियां? पर अम्मा सभ खां पहिरियों बाबा साईं तव्हांखे ई कॉल कई हुई। इहो कीअं मुमकिन आहे त मुंहिंजे मोबाइल ते कॉल अचे ऐं मां अटेंड न कयां? पंहिंजो सेल फोन चेक कयो अम्मा। मम्मा तव्हांजो मोबाइल ई पावर ऑफ आहे। लॻे थो त ऐं मोबाइल चार्ज करणु विसरी वियसि। मम्मा मूंखे मोबाइल ॾियो, मां चार्ज ते हणां थी। हा मोबाइल चार्ज ते हणी छॾ तूं। ॾिस ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मां विसरी वियसि त मुंहिंजे पुट खे बुख लॻी आहे। तूं वे अमानी लॻरायां थी। ज़ारा ज़ारा हे तूं कहिड़ी टेक्निक सां मॉम जो मोबाइल फोन बंदि कयो? मोबाइल फोन मां न ज़ारा बंदि कयो आहे। ऐं मूंखे ख़बर पई आहे तूं ऐं ज़ारा घणो वेझो आहियो। छा मतलब? मतलब ज़ारा तव्हांखे वेझो खां सुञाणे थी। पर इहा ॻाल्हि मुंहिंजे वस में न आहे। तमां छा कयां, कंहिंखे चवां? तव्हां मम्मा खे चओ न उहो काशान सां ॻाल्हाए। अम्मा इहो कमु कोन न कंदी। जे कॾहिं अम्मा इहो कमु करे हा त मां तव्हांखे न चवां हा। पर तव्हांखे त ख़बर आहे काशान अकबर खे पसंदि न आहे कंदो ऐं हुन मूंसां जहिड़ो कयो था। अहिड़ो कुझु बि कोन थींदो, तव्हां कोशिशि त करे ॾिसो न। ठीकु आहे, मां तव्हांजे करे कोशिशि ज़रूरु कंदमि, बाक़ी अकबर भाउ जो नसीबु। मूंखे तव्हां मां इहा ई उमेदु हुई ऐं मूंखे यकीन आहे काशान भाउ तव्हांखे इनकार कोन कंदो। अल्लाह करे ईअं ई थिए। मां खां जॾहिं मूं पुछियो त छा थियो, हुन मूंखे इहो ॿुधायो त हुनजो मोबाइल फोन ई बंदि हुई। इहो केरु थो करे सघे? या कंहिंजी साज़िश हुई? ज़ारा ही नादिया किथे रहिजी वई? बाजी त सुती पई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ज़ारा जी मुझे लाइ बि चांहि खणी अच। छो तव्हां नाश्तो न कंदो? न मूंखे देरि पई थिए, चांहि पीअंदुसि। काशान तुंहिंजी कुंवार किथे आहे? मॉम आई थिंक फ्रेश पई थिए।
ज़ारा काशान का थोड़ो परे थी भी। ओके मॉम, माँ हालात। ओके। नादिया, 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 उठी छो न थी? तू हिते छा पई करी? मम्मा चयो आहे त तव्हांखे निंड में उथारियां। ही वठ। उथी वियसि। हाणे तूं हितां हल। आई आहे सम्झ में? भेरो पे ॾिसी जा मूंखे। अॻे में कॾहिं कोन ॾिठो अथई छा? ॾिठो आहे पर बर जी गुंजाइश कोन्हे मूं वटि। तो वटि त ख़बर न आहे कहिड़ो जादू आहे। जादू? छा मतलब जादू? मुंहिंजो ठहियल ठुकियल खेल सॼो ख़राब करे छॾियो अथऊं। घणो मासूम थियण जी ज़रूरत नाहे तोखे। मुंहिंजो नालो बि नादिया आहे। मां तोखे घणी महांगी पइजी वेंदसि। ॾिसजे तूं। पंहिंजी क़ीमत पाण लॻाइण वारनि जो को ख़रीदार न हूंदो। ख़रीदार त बाज़ारू औरतुनि जा हूंदा आहिनि। मुंहुं धोइण खां पोइ जॾहिं आईने जे साम्हूं ईंदीअ न, तोखे पंहिंजे सवाल जो जवाबु मिली वेंदो।
सजनी नादिया किथे आ? फ्रेश थी अचे थी अम्मा। सजनी तुझे चेहरे ते परेशानी छो है? ना कुछ ना। मुंहिंजा सोना पुट कॾहिं मां जे चेहरे ॾांहुं बि ॾिसंदो कर, मुंहिंजी गणतीअ जो कॾहिं अहसासु कंदो कर। जी जी अम्मा बिल्कुल। मामा काशान वटि टाइम हूंदो त तव्हांजी गणती कंदो न। ओके मॉम मां हलां थो, मूंखे देरि पई थिए। अल्लाह हाफ़िज़। काशान ॿुध, घर जो सामान मोकिले छॾिजां। ओके मॉम तव्हां यादि सां मूंखे SMS करे छॾिजो। सॼा कम तव्हांखे ममा यादि कराईंदी या तव्हां पाण बि कुझु कंदव? सॉरी मॉम, मां वास्ती में वठी थी। ठीकु आहे? ठीकु आहे। सजनी तो काशान सां ॻाल्हायो हो या न? हाँ मौक़ो ॾिसी ॻाल्हायां थी। इन खां पहिरियों मां को फ़ैसिलो कयां बहितर इन में अथव कशान साहब सां तव्हां पाण ॻाल्हायो। सजनी बेगम एक्सक्यूज़ मी, पहिरां ॿाहिरि वञो ऐं दड़ खड़काए पोइ अंदरि अचो। ओ मैडम, तू जो विदाउट परमिशन मुझे रूम में अची वेंदी आहे। ओहो माफ़ कजो, मां तव्हांजो दरवाज़ो 3 चक्कर खड़कायो। ओ अच्छा, ये आदतूं उन्हनि में हूंदियूं आहिनि जेके ॿियनि खे निचोड़ण न ॼाणींदा। माफ़ कजो, जेकी निचोड़न ॼाणंदा आहिनि उहे नागन जहिड़ा ज़हरीला हूंदा आहिनि। तो खुशबू जे आड़ में उन्हनि कंडनि खे विसारे छॾियो आहे जेके गुलनि जो मुक़द्दर हूंदा आहिनि। जिन जो अखियूं निशाने ते दिल ऐं दिमाग़ मज़बूत हूंदा आहिनि उहे बाज़ी खटी वेंदा आहिनि। पर तूं मुंहिंजे साम्हूं उॾण जी कोशिश न कजां। मां मुक़ाबले में अचण वारे जा सभ खां पहिरियां पर कटींदी आहियां। जंहिंमें बर्दाश्त जी कुवत न हुजे उहा ज़िंदगीअ जी बाज़ी में हारजी वेंदा आहिनि। हाँ हूंदो, पर तूं यादि रखजे त मां तुंहिंजे हिन विछायल ॼार खे पलटाए छॾींदसि। पाण सां विढ़ण जे बदिरां पंहिंजे पाण सां सच ॻाल्हाए, पोइ तोखे पाण ई सम्झ में अची वेंदो त मां तोसां का बि दुश्मनी नाहे कई। ओए हलो, मुंहिंजी तोसां दुश्मनी उन ॾींहं खां शुरू थी वई आहे जंहिं ॾींहं खां तूं हिन घर में नुंहुं बणिजी आई हुई। अच्छा, हाणे सम्झ में आयो त तुंहिंजी मूंसां दुश्मनी इन्ही करे आहे।
हाणे तूं बि मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ त मां बि भाउ लॻाइण वारे जो मुक़ाबिलो कल सां न पर ताक़त सां कंदी आहियां। हाय उहे लॻाईंदा आहियूं जेके बदनीयत हूंदा आहिनि। ऐं तूं बि कन खोले ॿुधी छॾ, जेको कुझु मूंखे ख़बर आहे उहो सभु मां काशान खे ॿुधाए छॾियो आहे। पर मूं हुन खां वाइदो वरितो आहे। वाइदो? छा जो वाइदो? तुंहिंजे ड्रग्स जे बारे में। पर तूं फिकर न कर, काशान तोसां कुझु बि न ॻाल्हाईंदो, फ़क़ति मां ई ॻाल्हाईंदमि तोसां। तूं मूंसां छा ॻाल्हाईंदी? हट परे। वेंदे वेंदे मूंखे इहो त ॿुधाए छॾ त मुंहिंजे रूम में छा चुराइण जे लाइ आई हुई। सजनी जी ज़ुबान संभाले ॻाल्हाए। घणो थी वियो? केतिरी देर खां तुंहिंजी बकवास पई ॿुधां। मां तोखे कोन छॾींदसि। अॼु मूंखे सजनीअ जी ॾाढी यादि पई अचे। त पोइ तव्हां मिली अचो। फ़िलहाल न, असां हुन जे साहुरनि जे घर नथा वञी सघूं। उहो छा जे लाइ मम्मा? सजनी मुंहिंजे बीमारीअ जो बहानो बनाए आई हुई न। मम्मा मूं माज़ीअ खे डिलीट करे चुकी आहियां ऐं हाणे मां अॼु में जीअण थी चाहियां। हिकिड़ी ॻाल्हि चवां मां तोखे। मासी सुरैया तुंहिंजे लाइ हिकिड़ो रिश्तो खणी आई हुई। प्लीज़ मम्मा, फ़िलहाल न। पर छो न? 30-40 सालनि जी उमिरि में तूं शादी कंदीअ छा? पोइ तुंहिंजे लाइ केरु रिश्तो खणी ईंदो? मम्मा प्लीज़ अहिड़ी ॻाल्हि न आहे। बाक़ी ॾिसो मम्मा, पाण खे सम्झाइण ऐं फ़ैसिलो करण जी अञा मूं में ताक़त न आहे। How dare you touch me? ओए छा मां तोखे ये किरण ॾियां? मां किरां या मरां, तुंहिंजो छा वञे मिस्टर? घटि में घटि मां त तोखे ये किरण कोन ॾींदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।